गर्दन जो दरिया। यार तव्हां वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾी। दिलबर वारा हिते अची तव्हां सां जहिड़ो करे विया आहिनि। पर हम सिर्फ असां न, पर मिठल खे बि 2-3 ठग हयां अथनि। वो घणा हुया? हू 4 हुया। दादन, दोदो, दिलबर ऐं ॿियो को हुननि जो माइट हुयो। दिलबर वारनि जो ॾाढो दिमाग़ ख़राब थी वियो आहे वरियाम। जेसीं ताईं हुननि जो मथो कचो न कंदासीं तेसीं ताईं कोन मुड़ंदा। वरियाम मां त चवां थो मिठल खे बि पाण सां साण खणूं ऐं कुझु ॿिया दोस्त बि गॾु कयूं। हाणे हुननि जे ॻोठ हली हुननि खे पादर हणंदासीं। हा वरियाम, सारंग सही थो चए। 8-10 हमरा वठी हली कड़को था कयूं ऐं दिलबर वारनि सां अहिड़ो त कमु कयूं जो हुननि जूं वायूं बताल थी वञनि। ठीकु आहे लाला, हिन चकर हुननि सां अहिड़ी त मल करणी आहे जो ॿीहर हितां जो रुख ई न कनि। मामा मूं तोखे पंहिंजी हर शइ बख़्श कई, पर मूंखे इहो ॿुधा तू उहे किथे लिकाए रखिया अथव? छा लिकाए रखिया अथव? ज़मीन वारा पैसा ऐं मुंहिंजा ज़ेवर। जादू रखे न चोरी के केड़ा दौरा था पवन। मामा मूं न्याणी जी मिल्कियत खाई वियो, ॾाज खाई वियो। तव्हांखे मां कॾहिं बख्श न कंदसि। बख्श न कंदी त भला छा कंदी है? चिंबरी पिटींदी साऊं, राति ॾींहुं पिटींदी साऊं। ख़ुदा कंदो त तव्हां मरंदव ऐं तव्हांजे कबर में नांग निकरंदा। छोरी छोरी ऐं चवई थी बात बंद कर पंहिंजो। वॾनि खे थी पिटे न हया न शर्म। वॾा तबाही कनि त भले कनि पिया। तुंहिंजा पैसा ऐं ज़ेवर मूं वटि आहे, चोरी कोन थिया। मां पैसा ऐं ज़ेवर वञी बैंक में रखाया विया। हाणे उहे पैसा ऐं ज़ेवर तॾहिं ज़ाहिर कंदुसि जॾहिं तूं हिन घर मां कूच कंदी ऐं जॾहिं तूं हिन घर मां निकिरंदी न। हिन पैसनि ते मां ऐं जादू वॾा ऐश कंदासीं, वॾा ऐश। ॾाढा कूड़ आहीं, पर अॼु तोखे नेठ मूं मञाए वतो न। बाहि लॻई हाणे छॾ पैसनि जी पचर। वञी रधे पके खे कर, मिठो अचण वारो अथई। इहे छो नथा चओ त तव्हांखे वीलो पंहिंजो आहे ऐं नालो वरी मिठल जो था खणो? जादू अलाए कीअं अचे हिन छोरीअ मां पासा ओला खणी असांखे पासा। हीअ बाबा छोरी त जीअं न बकरीअ जे गिचे में चढ़ी ॿधी पवंदी आहे, सॼो ॾींहुं टिण टिण पई कंदी आहे, सॼो ॾींहुं हुनजी टिण टिण थी पई, जान ई नथी छॾे। तव्हां मुंहिंजी एॾी तबाही कई आहे जो मुंहिंजो अंदर सड़ी वियो आहे। हाणे माठ किथां ईंदी? दिल थी चए त सॼे ॻोठ खे वञी ॿुधायां मुंहिंजी मामी ऐं मुंहिंजे मामे मूंसां इहे ज़ुल्म कया आहिनि। पोइ देर न कर न, दुहल गिची में विछी वञी घिटी घिटी में पढ़ा दे। ॿुधो ॿुधो मुंहिंजो फरियाद ॿुधो, मुंहिंजो ज़ुल्म थी वियो आहे, कहर थी वियो, मुंहिंजी मिल्कियत फबाए विया। ऐं कुझु ख़ुदा ख़ुदा कर, छो जी बुछड़ी थी वई। बस कर हाणे, बस कर। घणो ई तोखे ॿुधोसीं, घणो ई तूं असांजो सिरो कपायो आहे। चुप कर वे। कया न ढींगो ई ढेरी सॼी तबाही त करे छॾी अथव, अञा कहिड़ो ढींगो ढेरी कंदव? वसाई मां तोखां आख़िरी भेरो थो पुछां त तूं पंहिंजी दिलि ऐं रज़ा ख़ुशी सां मूंखे शादी जी इजाज़त ॾी थी या न? राणा छो ॿारनि जी आची ज़िद कयो अथई? वसाई ज़िद ते मां न, पर तूं ई हिन दुनिया में को पहिरियों शख़्स मां न आहियां जेको 2 शादियूं पियो थो कयां। कुछ भी हुजे राणा, मां तोखे ॿी शादी जी इजाज़त कोन ॾींदसि। न ॾे इजाज़त वसाई, न ॾे। मां पोइ कराची हलियो वेंदुसि ऐं पोइ हिन ख़ाली घर में अकेली ज़िंदगी पई गुज़ारजांइ। राणा हिन उमिरि में तूं मूंखे कंहिंजे सहारे छॾे वेंदे? वसाई जेकॾहिं मूं ॿी शादी कई बि त तुंहिंजे लाइ प्यार मुंहिंजी दिलि में साॻियो हूंदो। वसाई तूं इन ॻाल्हि खे सम्झी छो नथी? इहो तूं हींअर पियो चईं, तॾहिं न तोखे नंढी नंढी कुंवार मिलंदी पोइ तूं मूं तरफ़ लूणो बि कोन हणंदे। वसाई जेकॾहिं तोखे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न आहे त तूं भले मूंखे भले साईं ते हथ रखाए त जेतिरो कुर्ब मुंहिंजी दिलि में हुनजे लाइ हूंदो ओतिरो ई प्यार तुंहिंजे लाइ हूंदो। मां तुंहिंजे नटनि में अचण वारी न आहियां, तोखे ॿी शादी जी इजाज़त मां कॾहिं बि कोन ॾींदसि। जे तूं ज़बरदस्ती वञी ॿी शादी करी त उहा ॿी ॻाल्हि आहे, पर इहा ॻाल्हि तूं पंहिंजे दिलो दिमाग़ में विहारे छॾिजां। जहिड़ी तूं कुंवार वठी हिन घर में आहे न, मां सभिनी खे ज़हर ॾेई छॾींदसि। त पोइ मूं पंहिंजे कपड़नि जो बैग बि तयार करे रखियो आहे जेको तूं पाण ॾिसी पई। राणा ॾिस, मां सही थी चवां, तोखे वञण मां कोन ॾींदसि, मां तोखे ज़हर ॾेई छॾींदसि, ज़हर। वसाई तुंहिंजी एतिरी सोच नंढड़ी हूंदी मूं कॾहिं सोचियो बि कोन हो। हिन उमिरि में अची तूं बताल थियो आहीं, हाणे तोखे केरु सम्झाए? त पोइ ठीकु आहे, तूं वेठी रहो, मां वञां थो कराची। राणा
तू सच में वञी पियो? तो छा मजाक समझो छा? मां तो के वञण कोन ॾींदसि राणा न। पर थी हाणे मां हिन घर में तॾहिं मोटी ईंदुसि जॾहिं तूं मूंखे ॿी शादी जी इजाज़त ॾींदी आहे। मां वञां थो कराची, वेठी रो ऐं पिट। राणा राणा न वञ। इन इंसान के केर समझाए? नवाब साईं के खास कम लाइ आयो या हीअं ई चक्कर ते निकिरी पियो आहीं? अकबर खान तुंहिंजे राणा खान जे विच मसइलो पियो हले। हुन फोन कई मूंखे त अदा जो ऐं मुंहिंजो मसइलो आहे, तूं अच ऐं मसइलो हल करे। इन लाइ तोड़ पंधु पियो आहियां बेवड़े ख़ैर। नवाब साईं मूं ऐं राणा जे विच में मसइला एतिरा वधी विया आहिनि जो तव्हां खां हल कोन थींदा। अकबर खान ये मसइला ॻाल्हि ज़रिए हल थींदा आहिनि। कुझु ॻाल्हि त तव्हां हटंदो, कुझु राणू हटंदो त मसइलो हल थी वेंदो। बाक़ी जेसिताईं ॿई धुरियूं इन ज़िद ते बीठल हूंदव त पिया छिक ताण ताण हलंदी रहंदी। अकबर खान उन करे तव्हां ढलिया आहियो त मुंहिंजी इज़त तव्हांखे रखणी पवंदी। तुंहिंजे लाइ मूंखे इज़त आहे नवाब साईं। तूं राणा खान खे हिते वठी अचो ऐं ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं। जेकॾहिं ॻाल्हियुनि जे दौरान मां ग़लती ते हूंदुसि त मूंखे ॾंढो रखिजो तव्हां, मां भरे ॾियण लाइ तयारु रहंदुसि। पर जेकॾहिं इहो राणो खान ॾोही निकितो त मूंखे तूं हुन खां हिसाब किताब वठी ॾींदे? हा मूंखे इहा बि ख़बर आहे त ॾोही राणो छो त हिते राणे जा सवाइ ॿियो कोई वॾो फदाई आहे ई कोन। इहा ख़बर हूंदे त राणा खान ॾोही आहे पोइ बि तूं वटि हली आयो। अकबर खान पोइ बि तुंहिंजो भाउ आहे, हुन जूं टिंगायूं अदायूं तोखे ई बर्दाश्त कनि पवंदियूं। तूं न कंदे त ॿियो केरु कंदो? जेतिरो न मूं ने राणा खान खे बर्दाश्त कयो आहे शायदि ई को ॿियो करेसि। भला अकबर खान ॿी त ॻाल्हि ॿुधायो, हिन ज़मीन जो छा चकर? जाड़े सां धोखो करे मुंहिंजी न्याणी जे हिस्से में आयल ज़मीन जो पूरो वाटर धोखे सां भुगड़नि जी मुठ में वसी वियो। इहो जाड़ो खान बि त ठगनि जो बादशाह आहे अकबर खान। इन हिसाब राणो जो कागो ठगी करे वियो। हिन जाड़े सां अहिड़ो कमु कयो अथई, अहिड़ो कमु कयो अथई जो जाड़ो पासे भर पियो आहे। इहो निभागो जाड़ो त पंहिंजो मुंहुं मथो पिटींदो रहे थो, पर जॾहिं न हुन सां मिलंदे त तोखे समूरी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे, तव्हां जे चओ था त जाड़े सां मिली थो पवां, असुली हक़ीक़त तो ख़बर पइजी वेंदी मूंखे बि। राणे में जो ॾोहा या तुंहिंजे जाड़े जो ॾोहा। बाजाई तूं अॼु मूं मथां हिकु भलाई कंदी आहे? हा ॻाल्हि कर। सदोरी सां वञी मिल। तूं सिर्फ़ मूंखे एतिरी पक करे आणे ॾे त सदोरी जो संग राणा खे ॼण पिया छा? उन घर में मां पेर बि कोन रखंदसि। खुदो अरे खुदा बख्श जो, खुदा बख्श छो थो मुंहिंजे नाले जा धाणा कढी? खुदा बख्श खान पंहिंजी भेण खे चओ त नंढे वॾे जो चयो वठे, हिक ई घर में था रहूं। जेकॾहिं हिक ॿिए जो चयो वठंदासीं त ज़िंदगी खुशहाल गुज़रंदी। जेकॾहिं हीअं हिक ॿिए जे मथां मोह सुजायूं वठंदासीं न त पोइ छेड़ो ख़तम ई कोन थींदो। छेड़ो तव्हां था कयो, ॾोह वरी असां था ॾियो। हिन वक़्तु मूं तव्हांखे कहिड़ी बंदूक कई? जेकॾहिं भाॼाई जी चवे हा त लही कोन वञे हा। ॻाल्हि जी जी नाहे। जेकॾहिं मां उन्हनि जे घर वियसि न त सुल्तान मूंखे पंहिंजे घरां बेइज़्ज़तो करे कढी छॾींदो। लाज़मी नाहे भाॼाई, लाज़मी नाहे त तूं उन वक़्तु वञ जॾहिं सुल्तान घर में हुजे। ये सुल्तान वारा सुबुह जो नेरन करे घरां निकिरी था वञनि ऐं वरी शाम जो मोटी था अचनि। विच ते तूं वञी सदोरी सां मिली अच। पुट हिन निभागी खे वञणो ई न आहे। ईअं न ॻाल्हाईंदे त पोइ तव्हांजो चवण केरु वठंदो? मूं माठ कई चाचा खुदा बख्श खान। तूं सम्झाए पंहिंजी भेण खे। हदीअ खे राज़ी करे मोकिलियां थो, तूं पंहिंजा होश न विञाए। अॼु कीअं बि करे मोकिलीस। मां राति हक़ीक़त मालूम करणु चाहियां थो, बाक़ी मूंखे वॾो खौफ़ पियो थिए। मूं ॻाल्हि ॿुधी आहे त राणा हुन सां रिश्तो पियो करे।
अदा राणा कहवर जी कराची वियो आहे हाणे तू ही ॿुधा त मुंहिंजो छा थींदो। अदी परेशान छो थी थी केतिरा ॾींहं ॿाहिरि रहंदो हिकु ॾींहुं ॿ ॾींहं महीनो ॿ महीना नेठ त मोटी ईंदो न। वॾो ज़िद्दी आहे हुनखे मां सुञाणा वो असल ईंदो ई कोन। चाची त पोइ खणी तू भी चाचा खे इजाज़त दे त करे ॿी शादी। ठीक आहे मां राणा खे ॿी शादी जी इजाज़त ॾियां थी। छा तू इजाज़त ॾींदी है त मां गुराम जी ॿी शादी करायां? कसम सां इजाज़त दे। मजाक में न सच्ची दिल सां इजाज़त दे। कसम सां इजाज़त दे। अदा तू ॿुधा तू ॿी शादी कंदे? अदी जॾहिं दुआ इजाज़त ॾे थी त ॿी शादी भी खणी कंदासीं। हाँ हाँ गुराम तोखे इजाज़त आ तू वञी ॿी शादी कर। मुंहिंजी सोच का चाची जहिड़ी थोड़ी आ। इहा त तोखे उन ॾींहुं ख़बर पवंदी जॾहिं मां अदा गुराम जो रिश्तो पको करे ईंदसि। अदी ख़बर त पए न तू मुंहिंजे लाइ कुंवार कहिड़ी ॻोल्ही आहे। इन ई सदोरीअ सां तुंहिंजी मां शादी थी करायां। जे सदोरी जी तोसां शादी थी वई त राणा बि ज़िद तां लही वेंदो। मां सुभाणे ई सां वञी करे मरियम सां मिलां थी ऐं तुंहिंजी शादी जी ॻाल्हि हलायां थी। चाची मां त मजाक पई कयां। पर मां मजाक न पई कयां। जे सदोरी जी शादी मां अदा सां कराए छॾी न त राणा बि ज़िद तां लही वेंदो ऐं पोइ हू ॿी शादी जो सोचींदो ई न। छो जो राणा हींअर सदोरीअ मथां मस्त थी पियो आहे। इन छोरीअ सदोरी जी शादी थी वेंदी न पोइ राणा जो दिमाग़ जाइ ते ईंदो। ठीकु आहे आदि जेकॾहिं तूं बस हाणे बस मां मजाक पई कयां ऐं तव्हां भेण भाउ तयार थी वियो मतां इहा ग़लती कयव। सुणा साईं असां भी मजाक पिया कयूं छो थी नाराज़ थियूं। तू राणा खे फोन करे वापस घुराईंसि। अदी 2 ॾींहं तूं भी सब्र कर जेसि ताईं अदा जी नाराज़गी घटिजे पोइ मां अदा खे वठी ईंदुसि। तव्हांजी दर्दन जो दरिया मलाम जेकॾहिं सोच त राणी दिलबर वारनि वटि न आहे वई त पोइ अदा पक ॼाण राणी उन्हनि वटि आहे। मलाम तूं इहो सोच जेकॾहिं राणी दिलबर वारनि वटि न आहे वई त इहा काॾे वई। अदा खुदा बश के हितरे जेकॾहिं उन तरफ़ वञे हा त सॼी ख़बर पइजी वञे उन खां सवाइ हुनजा ॿिया कहिड़ा मिट आहिनि। इहो त मां सोचियां पियो त राणी जे वेझे जा ऐं परे जा ॿिया कहिड़ा माइट आहिनि। इहा ख़बर त सावण खे हूंदी पर हू हाणे असांखे ॿुधाईंदो कोन। सावण खणो तव्हां बंदूक तव्हां सिर्फ़ इहो सोचो त राणी जेकॾहिं हितां निकिती आहे त वई कहिड़े तरफ़। अदा अजायो सोचण आहे। मां त चवां थो त दिलबर खे ॿधी खणी अचां पोइ तव्हां ॾिसो त हुनजा भाइर कीअं था राणी खे हिते वठी अचनि। अदा अदो मलार सही थो चए जेसि ताईं उन्हनि मां कंहिं हिक खे ॿधी न खणी ईंदासीं न ॿिए कंहिंखे बि न दिलबर खे। जॾहिं हुननि जो वॾो भाउ असां वटि हूंदो न त हुनजे नंढनि भाइरनि जा दिमाग़ ई कमु कोन कंदा ऐं अची असांजे पेरनि में किरंदा। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ इहा जांच कयो त इहो दिलबर किथे किथे धिका खाई थो वञे। अदा इहा जांच मां तोखे सुभाणे ताईं करे ॾेखारींदुसि पोइ तूं पोइ हिते पेर न हटाइजांइ। दवा वखान मूं बि राजन जा ढींगा ढेरी करे छॾिया पर ने राणा खान मुंहिंजो अहिड़ो ढींगो ढेरी कयो आहे अहिड़ो ढींगो ढेरी कयो आहे चल कंहिं दुश्मन जो तो जहिड़ो सियाणो माण्हू जेको तूं पाण ई चई तूं माण्हू जा ढींगा ढेरी करे छॾिया त पोइ भाई तुंहिंजो ढींगो ढेरी राणे कयो कीअं? तूं केॾो सियाणो माण्हू आहीं पोइ बि जेको ढींगो ढेरी ढींगो ढेरी ढेरी तूं त रत पियो हुई। ॾिस न कॾहिं कॾहिं इंसान जो दिमाग़ कमु न कंदो मूंसां बि यार इहा ॻाल्हि मूं कयो राणे खान जे मथां एतबार पर ज़युन मूंसां अहिड़ी जिठ कई आहे अहिड़ी जिठ कई आहे जो करनि खे पर अची मूंखे सघे। राणो चए थो त मूं वटि सॼो कानूनी कमु आहे ऐं हर शइ मूं वटि लिखियत बि अथसि। मूं ग़लति कमु त को कयो ई कोन्हे को पंहिंजा कागज़ थो ॾेखारे। तूं हाणे मुंहिंजो हिकिड़ो कमु कर राणे खे बि घुरा मूंखे बि घुरा ॿई थियूं आम्हूं साम्हूं वेही था ॻाल्हियूं कयूं जेकॾहिं राणो आहे सचो त पोइ साईं वाटर हुनजे हवाले
न त पोइ मूंखे राणे खान खां पूरो हिसाब किताब वठी ॾिजे। जाड़ा खान ठीकु आहे, राणे खान सां ॻाल्हायां थो, पोइ तोखे ॾींहुं ॾींदुसि, तूं अचिजां, अलाह कंदो तुंहिंजो कमु थी वेंदो। तव्हां ॿिन्ही विच में ॻाल्हियूं कराईंदोमांव, पोइ ॾिसां त हू थो ॾोई थिए, तूं थो थी, पोइ वञी मसइलो हल थींदो। नवाब खान जे करे तुंहिंजूं ॻाल्हियूं कराए मूंखे राणा खान खां हिसाब किताब वठाए थो ॾे, त पोइ ही ॾिस तुंहिंजा पेर धोई पिया। न जाड़ा खान, मुंहिंजा पेर धोई न पिजा, मूंखे तो हारी बीमारी न लॻी हुजे, पोइ आउं वरी थी वञा छा? ईअं न कजां, भई कमु तुंहिंजो थी वेंदो। भलाई बि थींदी यार, रांदो सांदो इहो नूर बि झटि थी वेंदो, थींदो ॾींगो ई ॾेरी। तूं त असां कहिड़ो घाटे में लॻो आहीं जो आज़ाद करे छॾियो थी। अधी वटि रहियल आहियां, पंहिंजो थो खावां, तो वटि न आहियां रहियल जो तूं दाऊं थो करी। अदा अजायो दावन करण जी चाचे जी पुराणी आदत आहे। मूं अजायूं इहे दायूं न आहिनि कयूं, तूं अहिड़ो त अंदर साड़ियो असांजो, तूं अंदर पड़के थो पियो। वनवाह में वेठल छोकिरीअ खे सुल्तान वारनि उथारे छॾियो, इहो कंहिंजो कमु आहे, तव्हांजो या असांजो? जेकॾहिं हिकु ॿ ॾींहं छोकिरी सब्र करे हा त मुंहिंजे पुट जी शादी थी वञे हा न। तुंहिंजे पुट जे नसीब में सावण या छोकिरी लिखियल ई कान्हे, पोइ तूं छा कंदे? अछो मुंहुं छोरीअ जो, ॾोह वरी क़िस्मत जो। वाह खुदू वाह। सावण इज़त सां चवां थो त नालो चङी तरह वठ या दाफ़ा न कर। वाह जो तुंहिंजी खोचराए पा खुदू। अदा मूं चयो त तूं चाचा सां कोन पुॼी सघंदे, अजायो पियो हे थाप कंदो। मां थाप कंदो आहियां, भई तव्हां गुल छटींदा आहियो। जेकॾहिं असां गुल न आहियूं छटींदा न त अहिड़ी थाप बि न आहियूं कंदा जेका तूं पियो करीं। बस हाणे बस, घणो वात न ऐं असांखे होश मां न कढ। थोरी थोरी ॻाल्हि तऊं यार, होश मां निकिरी थो वञी। तोसां मसइलो कहिड़ो आहे? हीउ जेको मसइलो थियो आहे इहो घटि मसइलो थियो आहे। अञा तूं हिन इंतज़ार में आहे त पोइ ॿियो मसइलो थिए, ऐं पोइ मां छितो थियां। तूं छितो न थी, असांखे माफ़ कर, चई त यार बाहो ॿधाए। जीअं असांजो सुकून फिटल आहे न, इहे तोखे बि सुकून नज़ार रहण कोन ॾींदुसि खुदो। अरे डांग खावे ज़बान में कॾहिं सोलो नालो न वरिती। अदा तूं छॾ हाणे चाचे जी ॻाल्हियुनि खे, हे पियो सॼो ॾींहुं ॾियारी हणंदो, महल सां वञी सौदो वठी आ त असां मानी कयूं। सवायो सामान वठियो अचिजांइ, सिर्फ़ु पंहिंजे लाइ न, असां लाइ बि मानी कजो। हा हा। तव्हां नशे जी सुपारी विकिरो कंदा आहियो न? साहब कसम सां उन्हनि जेका तव्हां मार ॾिनी न, उन खां पोइ तव्हां इहो धंधो छॾे ॾिनो आहे। हा साहब, इहो कारोबार असां कयूं ई कोन। भला त ॿुधायो मारियो छो था? साहब हथ थोरो हल्को रख। तव्हां आख़िर असांखे मारियो छो पिया? तूं इहे सुपारियूं खपाईंदो आहीं न? न साहब, सुभाणे खां वठी इहो साॻियो ई कमु शुरू कयो। साहब हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे, खपायूं पिया तॾहिं पादर पिया हणो, जे नथा खपायूं तॾहिं पादर था हणो। पादर तव्हांखे खपाइण जा न खपाइण ते कोन था लॻनि, पर जे अगरि तव्हां असांजो हिसो कढी छॾियो पोइ तव्हांखे पादर छो लॻनि? हा साहब, हाणे सम्झी वियासीं। छा सम्झी? इहो ई त पहिरीं तव्हांजो हिसो कढंदासीं, पोइ असां पाण में विराईंदासीं। साहब 2 टे रुपया ॾियो त असां मिली न। 2 टे रुपया मिली विया बाबा, मिली विया। वॾा मुर्गो थो अचे, मुर्गो। साहब एतिरा चरिया असां बि न आहियूं जो असां पीऊं। ठीकु आहे न? बे कागज़ ॾेखार। सर कागज़ त कोन्हनि के। छॾ कागज़नि के, चांहि पाणी जा पैसा ॾे, पेर ड्राए, न त गाॾी थाणे ते न कायल आहे। दिल पर जॾहिं बहार जी मौसम ईंदी आहे तॾहिं ठेंग टपा ॾियण लाइ बुलबुलियूं ऐं फूसरियूं ॿाहिरि निकिरी ईंदियूं आहिनि। जॾहिं बहार मोकिलाए थी ऐं लुक लॻे थी ऐं तपिश थिए थी, तॾहिं उन्हनि जी तूं हालत ॾिसंदो आहीं। उन्हनि जो वात पटियल हूंदो आहे ऐं उन्हनि जो हुलो पियो लॻे। तव्हां बि ठेंग टपा ॾेई वठो। जॾहिं मां तव्हांजे लाइ ज़मीन तपाई तॾहिं उन हेड़नि खां बि वधीक तव्हांजो हशर पूरो थींदो। जिन खे तूं बहार जा बुलबुल समझी को न, वो रेगिस्तान जा उकाब अथई। उकाब जेकॾहिं उन सां टक्कर खाईंदे न
त चीरे फाड़े फिटो कंदई। तूं असांखे चीरी दे। न मल्हार न, हाली इन फूसड़ी के टप्पा ॾियण ॾे, अञा इन जो वक़्तु आयो न आहे। जॾहिं लुक लॻी ऐं अख तुपिया त हिननि जे पेरनि हेठां ज़मीन ड्रामो करे छॾींदासीं। भले इहो शौक़ बि पूरो करे ॾिसो, पोइ ख़बर पवंदी त ज़मीन कंहिंजे पेरनि हेठां थी तपे। इन जो मक़सदु त झेड़ो वारी में छोकिरी वापसि न कंदी। जेका छोरी असां वटि आई न आहे त उनखे पोइ वापसि किथां कंदासीं? कूड़, सरासर कूड़। कूड़ तॾहिं हणूं आहे जॾहिं तव्हां खां असां कमज़ोर हुजूं हा। तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त तूं असां खां वधीक ताक़तवर आहे। ताक़तवर न आहियां त तव्हां खां कमज़ोर बि न आहियां। जेकॾहिं झेड़ो कंदो न, कंदो सां पूरो। चल बकरी नारनि जा धक। न मल्हार न, असां हिन वक़्तु हिते झेड़ो करण न आहियूं आया। भले शौक़ पूरो करे ॾिस। ॿ धक जे तव्हां हणंदो त हिकु असां बि तव्हांखे वाहे कढंदासीं। दिलबर जा ही ॿार आहिनि तुंहिंजा, हिननि झेड़ा ॾिठा ई न आहिनि। जॾहिं लठ लॻी न त ही बीहंदा ई कोन। इन करे चवां थो त पंहिंजे इन्हनि बलूंगड़नि जो ख़ैरु कर, छोकिरी असांजे हवाले कर। इन्ही में ॿिन्हिनि धुरनि जी भलाई आहे। जेकॾहिं रत जी रांदि शुरू थी त तूं कंहिंखे बि बचाए न सघंदे। हिन वक़्तु तोसां वलर गॾु आहे। जॾहिं अकेलो थींदे, पिटींदे, रोईंदे, दाऊं कंदे त मूंखे कहिड़े नांग खाधो जो मां सुल्तान सां वेर पातो। छो त तोखे ख़बर आहे, नांग जो डंकियल बंदूक जो धकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। तव्हांजी छोरी अलाए कहिड़ा वण वसाया, तव्हांजे असांजे घाटे में छो लॻा आहियो? इन जो मक़सदु त तूं मुड़ुस मारण लाइ तयार आहे। ही बीठा आहिनि तव्हांजे साम्हूं, भले कोई छॾियो सभिनी खे, बाक़ी छोरी असां वटि न आहे। मरंदो पर मुड़ंदो कोन। तव्हांजो कमु तमामु करण सां ॼाणूं था। ओए पंहिंजे लाइ कफन वठी रखजो। असां अॼु खां ई तव्हां जूं कबरूं खोटण शुरू कयूं था। रुली वियासीं पराए देश में, पर ही भाऊ कबरूं खोटी।